वालेकुम नाज़रीन, धरती टाइम से गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं अॼु जी ताज़ा तरीन ख़बरुनि ते। मलिर जे मरकज़ी इलाइक़े मुराद मेमून ॻोठ जूं मस्जिदूं गैर महफ़ूज़ बणियल आहिनि। मेमून ॻोठ बिरोही पाड़े जी जामा मस्जिद, सुबानिया मेमून पाड़े जी जामा मस्जिद, मियाँ अहमद मां नामालूम चोर क़ीमती नलका, बिजली जूं तारूं ऐं ॿियो सामान चोरी कया विया। इतलाउ ते पुलिस पहुची वाक़े वारे हंधि जो जाइज़ो वरितो। शाहिदूं गॾु कयूं इलाइक़े वासियुनि अब्दुल गफ़ूर नईमी, अब्दुल हमीद नईमी, अली मोहम्मद मेमून, अब्दुल वाहिद मेमून ऐं ॿियनि ॿुधायो त मस्जिद जूं दीवार टपी नामालूम चोर मस्जिद में मौजूदु नलका, बिजली जूं तारूं ऐं ॿियो क़ीमती सामान चोरी करे विया, जंहिंजी मेमून ॻोठ थाणे ते इतलाउ कई वई आहे। ॿी तरफ़ पुलिस वाक़े वारे हंधि पहुची शाहिदूं गॾु कयूं। उन सिलसिले में SHO मेमून ॻोठ अकरम आराई राब्तो करण ते ॿुधायो शिकायतुनि जे अज़ाले लाइ पुलिस गश्त वधाइण समेत मुख़्तलिफ़ जायुनि ते छापा हया वञनि था। जल्द मुलविस ॾोहारियुनि खे गिरफ़्तार कयो वेंदो।